नासिनवा के आगा कंदासी इस्लामाबाद हाई कोर्ट में नवाज शरीफ ऐं मरियम नवाज बाबत इंकशाफन वारे मामले ते अॼु सुबुह 2:30 वॻे अॻूणे चीफ जस्टिस राणा शमीम ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई थींदी। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ ऐं मरियम नवाज केस बाबत इंकशाफन ते राणा शमीम खे तौहीन अदालत जो नोटिस जारी कंदे अॼु सुबुह जो 10:30 वॻे अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो हो। आगा की पिया वाक़िया अदालत ख़बर ॾींदड़ साफ़ी ऐं अख़बार जे मालिक खे नोटिस जारी कंदे अॼु अदालत तलब करे वरितो आहे। अदालत पारां अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद ऐं एडवोकेट जनरल खे बि ज़ाती हैसियत में तलब कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट में नवाज शरीफ ऐं मरियम नवाज बाबत इंकशाफन वारे मामले ते अॼु सुबुह 10:30 वॻे अॻूणे चीफ जस्टिस राणा शमीम ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई थींदी। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ ऐं मरियम नवाज केस बाबत इंकशाफन ते राणा शमीम खे तौहीन अदालत जो नोटिस जारी कंदे अॼु सुबुह 10:30 वॻे अदालत में पेश थियण जो हुकुम ॾिनो हो।